दोस्तों, ही जो कम है कल जो रात का वठी वाही पांदी जोही रोड का वठी जो गोरखपुर रोड जो कम शुरू थी वियो है। इतने ॾिसो था तव्हां त किथे ग्रेवल तो लाए या किथे वरी जो है इतने रोड के जो छिनकार ॾिनी थी वञे। तो इहो सॼो जो कमाल है वो असांजा सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस जो है गुलज़ार खोसो साहब जो महिरबानियूं आहिनि, जो चक्कर लगाइण जे लाइ अचे थो, उन्हीं जे करे ही कम स्टार्ट थियो है। न त ही जो है गुज़िरियल 6-7 महीननि खां वठी जो कम बंद पियो। ही जो है जज साहब के दौरे का जो ठेकेदार के या ज़िले इंतजामिया जो पूरी है DC दादू के याद अची है तो ये गोरख जो रोड में थोड़ा इन कम कराइणो आहे। इतने जेके बरसात का जो वाही जोही रोड टुटो आहे उन जो कम कराइणो आहे। हाँ इन्हनि खे इहे शयूं यादि आयूं आहिनि, पर असां हिते चीफ जस्टिस साहब के इहो ॿुधाईंदा हलंदासीं त ही जो कमु आहे इहो तव्हांजे अचण जे करे ई तव्हांखे ॾेखारण जे करे ई शुरू कयो वियो आहे। बाक़ी इन खां अॻु में हिते को बि कमु न पियो हले ऐं तव्हांजे वञण खां पोइ बि असांखे पूरी उमेदु आहे त हीउ कमु कोन हलंदो। सो हीउ जेको पाणी जो कमु हले थो या इहे शयूं हलनि थियूं, इहो सॼो धोखो आहे। इहो सिर्फ़ु चीफ जस्टिस साहब जे करे ई उनजे विज़िट जे करे ई कयो थो वञे। सो चीफ जस्टिस साहब के असां गुज़ारिश कंदासीं त इन हवाले सां थोरो जेको आहे DC जा बि कन माट करे ऐं इन्हनि खां पुछा करे त हीउ कमु छाजे लाइ नथो थिए। सो हीउ जेको कमु आहे इहो सिर्फ़ु तव्हांजे करे ई स्टार्ट थियो आहे ऐं तव्हांजे वञण खां पोइ हीउ जेको कमु आहे इहो कोन हलंदो, असांखे एतिरी पक आहे।